टाउन कमेटी मेहरापुर के मुलाजमन पारा मुतालबन में तालाए अनोखो एहतजाज करे टाउन कमेटी ऑफिस का टाउन ऑफिसर यूसुफ शेख जो अलामती जनाज़ो खड़ी एहतजाजी रैली कढ़ी शहर के मुख्य रस्तन तां थींदे मरकजी अली चौक ते पहुती, जिथे मुलाजमन धरणो हणी स्टेशन रोड बंद करे छड़ियो। उन मौके ते दाहींदे सैयद मंसूर शाह, अख्तर शेख, रियाज शेख, इकबाल गाड़ी, शौकत मंगणहार ऐं ॿियनि चयो त पघारूं न मिलण ऐं असांजा ॿिया जाइज़ मुतालबा पूरा न थियण सबबि असां ज़हनी ऐं मुआशी परेशानियुनि जो शिकार थी विया आहियूं। टाउन ऑफिसर ऑफिस मां मुसलसल गैर हाज़िर रही सियासी माण्हुनि जे बंगरनि ते पनाह वठी लिकी वियो आहे ऐं नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। उन्हनि वधीक चयो त बिलाल आराई, ज़ुहैब आराई ऐं अला वरायो मल्लाह खे कहिड़े कानून तहत अख़्तियार ॾिना विया आहिनि जेके असां मुलाज़मनि जा हक़ पामाल करे रहिया आहिनि। असांजो इंस्पेक्टर अली नवाज़ मुग़ल आहे जंहिंखे गैर कानूनी तौर सां हटाए बेलदार अला वरायो मल्लाह खे असां मथां मुसलत कयो वियो आहे। उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त 2 महीननि जूं रहियल पघारूं ऐं ॿिया मुतालबा मंज़ूर कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची